आला अमल आहे दुआ। सब खां बेहतरीन रमज़ान जो अमल, रमज़ान में जेके आमाल कजनि था, जीअं खैरात आहे, तरावी आहे, क़यामुल लैल आहे, ॾींहं जो रोज़ो आहे। रोज़े खां बाद में जेकॾहिं भलो को अमल आहे रमज़ान में रात जे क़याम, ॾींहं जे रोज़े खां बाद में, तो उहो दुआ आहे। दुआ साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, दुआ सिलाहुल मुमिन, दुआ मोमिननि जो हथियार आहे। ये हथियार हूंदो आहे जंहिं वटि उन ॾे दुश्मन न वाजाए सघंदो आहे, दुश्मन उनजे वेझो न अची सघंदो आहे, दुश्मन उनखे अज़ियत न पहुचाए सघंदो आहे। जंहिं वटि दुआ जो हथियार आहे, जंहिंखे दुआ जो तरीक़ो अची वियो ऐं अल्लाह सां दुआ जे ज़रिए तअल्लुक़ क़ाइमु करे वरितईं, दुनिया जी मुसीबतूं, दुनिया जा दुख दर्द सभु अल्लाह ताला उनखे निजात अता करे छॾींदो। छो त दुआ अब्दियत जो सींगार आहे, बानप जो इज़हार आहे। दुआ इंसान जी तक़दीरुनि खे तब्दील करे छॾींदो आहे। दुआ दुख दर्द ग़म सूर कर्ज़ मर्ज़ अज परेशानियूं जे बि दुनिया में मसाइब आलाम आहिनि, उन्हनि सभिनी खां कुशादगी, निजात, हल, दुखनि दर्दनि परेशानियुनि जो इलाज अल्लाह ताला दुआ जे ज़रिए रखायो। जीअं माण्हू बीमार थींदो आहे त टिकी फोटो दवा खाईंदो आहे, बुखार दर्द बा ब्रोफिन पीआरियोसि, ब्रोफिन पीअण सां साईं मुंहिंजा ओॾीमहिल ई बुखार मां निजात हासिल थी वेंदी आहे। मुसीबत अची वञे ओॾीमहिल माण्हू दुआ घुरे, अल्लाह ताला उन ई वक़्तु उनजे दुआ जे ज़रिए उनजी मुसीबत खिलाए छॾी। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त ला यरुद्दुल क़ज़ा इल्ला दुआ, तक़दीर नथी टरे, जेका तक़दीर लिखजी वई आहे उहा न टरंदी आहे, उनखे को बि हटाए नथो सघे। जेको लिखियो हुयो लिखजी वियो सो लिखजी वियो, उहो थी रहंदो आहे। इल्ला दुआ, मगर दुआऊं तक़दीरुनि खे तब्दील करे छॾींदियूं। सुभान अल्लाह। वॾे में वॾो वॾी ॻाल्हि दुनिया में आहे लिखे जो लेख, जेको लिखजी वियो सो थींदो, जेको अल्लाह लिखी छॾियो लोहे महफूज़ में सो थियणो आहे। पर दुआ अहिड़ो पावरफुल वज़ीफ़ो ऐं हथियार आहे जो उन सहीफ़े लोह जे मथां जा शइ लिखियल आहे, दुआ उनखे तब्दील करे छॾियो। भला यज़ीदुल उम्र इल्ला बिर। साईं करीम फरमायो त उमिरि नथी वधे, जेका लिखजी वई सा लिखजी वई, उमिरि नथी वधे, मगर माण्हू के मुस्लमान सां नेकी करे, अबे अम्मा सां भलाई करे, पीउ माउ सां नेकी करे, भेणनि भाइरनि सां नेकी करे, अज़ीज़ रिश्तेदारनि सां नेकी करे, सिला रहमी करे, अल्लाह ताला उनजी उमिरि खे वधाए छॾींदो। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युगनी हज़रुन मिन क़दरि, को बि एहतियात तक़दीर खां बेनियाज़ नथो करे सघे। जेको माण्हू केतिरो बि एहतियात करे, बाबा हिन मुसीबत खां बचूं, गाॾी थो हलायां, मोटरसाइकिल हलायां थो, आराम आराम सां हलायां, ॾिसी वाइसी हलायां, किथे को धक न लॻी पवे, एक्सीडेंट न थी पवे, को मामिलो न थी वञे, माण्हू खे ज़ख़्म न पहुची वञे, एहतियात कंदो आहे। पर नबी साईं थो फरमाए जेको तुंहिंजे लाइ लिखियल आहे न, केतिरो बि एहतियात करी, ला युगनी हज़रुन मिन क़दरिन, तक़दीर खां तोखे एहतियात निजात न ॾेई सघंदो। इन जे करे हर वक़्तु एहतियात जे बजाए तवक्कुल अल्लाह रखंदा कयो। एहतियात खां वधीक तवक्कुल अहमियत जो मुतहम्मिल आहे। ऐं साईं करीम फरमायो वदुआ यनफउ मिम्मा नज़ल व मिम्मा लम यनज़िल, ऐं दुआ अहिड़ी शइ आहे जेका हर मुसीबत खां फ़ाइदो ॾींदी आहे। पोइ जेका मुसीबत तव्हां ते अची चुकी या बाद में अचणी आहे, अहिड़ी मुसीबत अची वई न, हिकिड़ी दफ़ा नज़र अचे थी, बीमारी अची वई, कर्ज़ अची वियो, नुक़सान पइजी वियो, साईं मुंहिंजा तकलीफ़ अची वई, उहा नज़र अचे थी, अखियुनि जे आॾो आहे। इहा मुसीबत असां हुनजे लाइ दुआ घुरंदा आहियूं, मुंहिंजा मौला इहा परेशानी ला, हींअर मक़रूज़ आहियां, कर्ज़ ला, हे मुंहिंजा मौला हे दर्द आहे, फलाणी मुसीबत आहे, उहा मुसीबत मुंहिंजी दूर कर, अखियुनि जे आॾो आहे। पर हिकिड़ी अहिड़ी मुसीबत आहे जेका असां ते आई न आहे, ईंदड़ वक़्त में अचणी आहे, अल्लाह लिखी आहे, उहा ईंदड़ वक़्त में थी सघे तो साल खां पोइ अचे, 2 सालनि खां पोइ अचे, ज़िंदगी जे कंहिं हिसे में अचे, सुभाणे अचे। अल्लाह ताला जे हबीब फरमायो माण्हू दुआऊं कसरत सां घुरे, ईंदड़ मुसीबतूं तव्हांखे पतो न पवंदो, अल्लाह उहे मुसीबतूं तव्हां ते लाहे छॾींदो।
फइन दुआ वल बला ला यतलिजान इला यौमिल क़ियामा। मदीने वाले साईं फरमा बेशक दुआ ऐं मुसीबतूं, दुआ ऐं इंसान जो मुसीबतूं क़यामत ताईं पाण में झगड़ो कंदियूं रहंदियूं, पाण में विढ़ंदियूं रहंदियूं, पाण में झेड़ो कंदियूं रहंदियूं। दुआ मुसीबत खे टारींदी, मुसीबत अचण जी कोशिशि कंदी, दुआ हुनखे टारींदी, वरी मुसीबत ईंदी, वरी तव्हां दुआ घुरंदो तव्हांजो क़यामत ताईं। मदीने वारे साईं फरमायो क़यामत हाणे सॼी उम्मत जे लाइ थी वियो। असां पंहिंजी ज़िंदगी जी ॻाल्हि कयूं, जेसीं जहिड़ा आहियूं दुआऊं घुरंदा रहो, अल्लाह मुसीबतुनि खे टारींदो रहो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो लैस शैउन अकरम अल्लाह तआला मिन दुआ। अल्लाह ताला वटि दुआ खां वधीक ॿी का बि शइ इज़त वारी न। दुआ खां वधीक जेके शयूं अल्लाह वटि मुअज़्ज़ज़ आहिनि, दुआ अल्लाह खे ॾाढी वणंदी आहे। बाने जो दुआ घुरणु, मुनाजात करणु, गिड़गिड़ाइणु, बाने जो अल्लाह जे साम्हूं पंहिंजी अब्दियत पेश करणु। दुआ में तसलसल हूंदो आहे, माण्हू पंहिंजी ज़िलालत पेश कंदो आहे, पंहिंजी हेठाई पेश कंदो आहे, पंहिंजी आजिज़ी पेश कंदो आहे। मुंहिंजा मौला मां आजिज़ अची वियुसि, मां दुनिया जे करे, दुनिया जी मुसीबतुनि जे करे आजिज़ अची वियुसि, मुंहिंजा मौला तूं मुंहिंजी मदद फरमा। बानो इज्ज़, आजिज़ी, नियाज़, निवड़त पेश कंदो आहे। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो दुआ अल्लाह खे ॾाढी वणंदी आहे। रब चाहींदो आहे त बानो मूंखां दुआ घुरे, मां अल्लाह जी दुआ क़बूल कयां। सुभान अल्लाह। मूंखां पोइ घुरंदो, हिकिड़ो दफ़ो घुरंदो ॾींदासीं, ॿियो दफ़ो घुरंदो ॾींदासीं, बार बार घुरे उन माण्हू खां असांखे बेज़ारी थी वेंदी आहे। उन माण्हू यार जेॾी महिल वेह ओॾी महिल इहो घुरे, सुवाल थो करे। सुवाली इंसान माण्हू केतिरो गहरो हुजे, प्यारो हुजे, पर वणंदड़ हुजे, मुकर्रम हुजे, पर घुर अहिड़ी शइ आहे, अल्लाह ताला शल महफ़ूज़ फरमाए, घुर अहिड़ी शइ आहे पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ कर्ज़ी छो न घुरे। के दोस्त हूंदा आहिनि दिलि जे खुलिया, मोहबत वारा, वॾे मुंहिंजा एतिराम करण वारा, जेके हर सुवाल ते यारनि दोस्तनि जी ज़रूरतुनि जो पूरा कंदा आहिनि। न त अक्सर तौर ते ईअं थींदो आहे जंहिंखां घुर उहो माण्हू नाराज़ थी वेंदो आहे, ॿ टे ॾींहंनि खां पोइ रस्तो बदिलाए वेंदो, मजलिस में वेहण छॾे वेंदो। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला वटि मुआमिलो अलॻि आहे। रब खां न घुरंदो अल्लाह नाराज़ थी वेंदो। रब तो फरमाए बानो थी वरी मूंखां नथो घुरे, बानो थी वरी दुआ खां कीबाए थो। उदऊनी अस्तजिब लकुम, तुम अल्लाह खां घुर त मां तुंहिंजी दुआ क़बूल फरमायां। सुभान अल्लाह। ऐं क़ुर में लफ़्ज़ आहिनि, क़ुर जो फरमाए मूंखे लफ़्ज़ यादि न आहे, तंहिंजो तर्जुमो इहो आहे केरा जेको टुटल दिलियुनि जी दाह ॿुधण वारो आहे। अल्लाह जो फरमायो मां अल्लाह। सुभान अल्लाह। केरा जेको टुटल दिलियुनि जी दाह ॿुधंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन रब्बकुम हय्युन करीमुन। अल्लाह ताला वॾो बाझारो ऐं हयादार आहे। हे दुनिया वारो, अल्लाह वॾो हयादार आहे, अल्लाह वॾो बाझारो आहे। यस्तही मिन अब्दिही ऐं यरफा इलैहि यदैहि फयरुद्दहुमा सिफ़रन औ क़ाल ख़ाइबतैन। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह खे हया ईंदो आहे, को बानो उन ॾे हथ खणे, को बानो उन ॾे दुआ जा, इल्तिजा जा, अर्ज़ जा हथ खणे ऐं अल्लाह ताला फयरुद्दहुमा, ऐं उहे खयल हथ मोटाए छॾे। अल्लाह उहा दुआ रद्द करे छॾे, उन जा खयल हथ अल्लाह वापसि मोटाए, उनखे मायूस करे ख़ाली मोटाए छॾे। ईअं मुमकिन न आहे। अल्लाह खे हया ईंदो आहे। मूं सखी खां घुरे पियो, बानो आहे, अब्द आहे, दुनिया जी हिकिड़ी नंढड़ी शइ घुरे थो, मां कीअं मोटायांसि। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ज़रूरु उनजी दुआ क़बूल फरमाए। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सरहु व यस्तजीब अल्लाहु लहु इंद शदाइद वल कर्ब। जेको माण्हू चाहे थो त सख़्तियुनि में, मुसीबतुनि में, ॾुखनि जे टाइम ते उन जूं दुआऊं क़बूल कयूं वञनि, मुसीबतुनि जे वक़्त में उनजी दुआ खे रद्द न कयो वञे। फल युक्सिर दुआ फिर रखाए, पोइ उनखे घुर्जे त आसानियुनि जे वक़्तु घणियूं दुआऊं घुरंदो करे। जॾहिं अल्लाह ताला आसानियूं पैदा कनि, असां ईअं थींदो आहे जो जेॾी महिल मुसीबत पवंदी पोइ अल्लाह यादि पवंदो, ॾुख पवंदो पोइ अल्लाह यादि पवंदो, न त वरले को अल्लाह खे यादि कंदासीं।
ओ भुलजी अल्लाह के याद कंदासीं ओ जेका फर्ज़ी नमाज खां बाद में इमाम सां गॾु दुआ घुरीसीं बाक़ी दुआ घुरण यादि ई न रहंदो पोइ वरी चवंदासीं साईं मुसीबत में दुआ घुरी थी दुआ क़बूल न पई मदीने वारे साईं फरमायो जेकॾहिं तव्हां चाहियो था ॾुखनि में शदाइद में मसाइब में मुसीबतुनि में करबो आलाम में तव्हांजी दुआ क़बूल थिए त आसाइश जे वक़्तु रखा जे वक़्तु कुशादगी जे वक़्तु घणियूं दुआऊं घुरो हेकर त मुसीबत ईंदी कोन जे मुसीबत आई तव्हां दुआ घुरंदो अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल सुभान अल्लाह दोस्तो दुआ कसरत सां घुरो आदत बणायो पंहिंजे अंदरि दुआ जी आदत बणायो जेको माण्हू घणियूं दुआऊं घुरंदो आहे दुआऊं ई इंसान खे वलीउल्लाह बणाईंदियूं आहिनि दुआऊं अल्लाह सां तअल्लुक़ क़ाइमु कराईंदियूं आहिनि आम माण्हुनि ऐं अल्लाह वारनि में फ़र्क़ु इहो आहे माण्हुनि में आम इंसाननि में अल्लाह जे वलीअनि में फ़र्क़ु इहो ॿुधो फ़र्क़ु इहो आहे त माण्हू जॾहिं मुसीबत ईंदी आहे त ॿियनि माण्हुनि ते रुजू कंदो आहे मिट आहिनि माइट आहिनि उहिदेदार आहिनि सरकारी नौकर आहिनि उन्हनि ॾे वेंदा वॾेरे ॾे वेंदा MNA MP जो दरवाज़ो खड़काईंदा दुनिया वारनि खे चवंदा यार दोस्त जी सिफ़ारिश हलाईंदा अल्लाह वारा न दुनिया वारे ॾे वेंदा न माण्हू ॾे वेंदा न रिश्तेदारनि में यकीन रखंदा उन्हनि वटि हथियार अल्लाह दुआ फौरन दुआ घुरंदा मुंहिंजा मोहरा हाणे कहिड़े वॾेरे ॾे वञनि कहिड़े दुनिया वारे ॾे वञा कहिड़े माण्हू खे वञी चवां मुंहिंजा मोहरा तूं कादिरे मुतलक आई तूं आकमुल हाकिमीन आहीं तूं दुआ क़बूल फरमा ऐं दुआ क़बूल छो नथी थिए चंद असबाब आहिनि जंहिंजे करे दुआऊं क़बूल न थींदियूं आहिनि हिकिड़ो त इंसान जे पेट में हराम वञण सां दुआ क़बूल न थींदी आहे तव्हां कोशिश कयो पंहिंजो लुक़मो जेको वात में वञे थो उनखे हलाल बनायो हलाल रिज़्क़ मां जेको तव्हां वटि पाकीज़ा रिज़्क़ अचे थो पाक शइ अंदरि वेंदी आहे त उहा अंदरि में नूर पैदा कंदी आहे उहा दुआ क़बूल थींदी आहे जेकॾहिं तव्हां हलाल न खाईंदो हलाल हराम इंसान जी दुआउनि खे रद्द कराए छॾींदो आहे मदीने वारे साईं फरमायो को माण्हू मुसाफ़िर हुजे ऐं ॾुख दर्द मां दाह करे ऐं अल्लाह खे सॾे यार इल्हा करे ॾुख में सॾे अल्लाह खे पुकारे ऐं मदीने वारे साईं फरमा अल्लाह हुनजी दुआ कीअं क़बूल करे हालांकि हुनजो पहिरो हराम आहे हुनजो खाधो हराम आहे हुनजो पीतो हराम आहे इहा दाह दर्द वारी अल्लाह क़बूल न कंदो आहे छो त हुनजे पेट में हराम पियल आहे हलाल खाओ अल्लाह तव्हांजूं दुआऊं क़बूल फरमाईंदो ॿियो दुआउनि जे रद्द थियण जो वॾे में वॾो सबबु इहो आहे जो असांखे यकीन न हूंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात ते यकीन न हूंदो आहे यकीन जॾहिं निकिरी वञे केतिरियूं दुआऊं घुरो क़बूल कोन थींदियूं सम्झो था यकीन हुजे जॾहिं दुआ जे लाइ हथ खणो ओॾी महिल दुआ में इहो यकीन रखो मां अर्ज़ कयां पियो मुंहिंजो अल्लाह ॿुधे पियो ऐं मुंहिंजो अल्लाह ताक़त वारो मूंखे यकीन आहे जो मूं अर्ज़ कयो मुंहिंजी दुआ अल्लाह क़बूल फरमाए यकीन रखो यकीन सां छा दुआ घुरंदो अल्लाह उहो क़बूल कंदो ॾींहं में 100 दुआऊं घुरो घणियूं 100 दुआऊं घुरो 100 खां 1000 दुआऊं घुरो यकीन न हूंदो हिकिड़ी दुआ क़बूल न आहे यकीन सां हिकु घड़ी अल्लाह ॾे मुतवजे थियो यकीन सां तवजो सां रब ॾे मुतवजे थी दुनिया जा ख़्याल ख़तरा वहम विसविसा तसवुरात जेके बि दिलि में ख़्याल ज़हन में अचनि था सभिनी खे ॿाहिरि कढी यकसुई सां अल्लाह ॾे मुतवजे थियो दुआ जे लाइ हथ खणो हाणे ईअं सम्झो मां अहकमुल हाकिमीन रब वटि वेठो आहियां पंहिंजे रब जे साम्हूं बीठो आहियां ॾिसो हाणे मां हींअर तकरीर थो कयां पियो तव्हांखे नसीहत थो कयां पियो हींअर हिकिड़ो माण्हू मुंहिंजे साम्हूं वेठो हुजे ऐं मां हुन सां तव्हां सां मुखातब आहियां ऐं उहो वरी हुन सां ॻाल्हाए वेठो पासे वारे सां ॻाल्हाए वेठो मुंहिंजी ॻाल्हि हुनखे सम्झ में ईंदी हा मूंखे ॻाल्हि वणंदी मां हिन सां ॻाल्हायां थो पियो हे वरी ॿिए सां थो ॻाल्हाए पियो माण्हू चवंदो बाबा अॻु में तूं जेकॾहिं ॻाल्हि पेश थो करीं त अॻु में तवजो सां पे मूं ॾे मुतवजे थी पोइ तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी कंहिंसां तव्हां ॻाल्हायो केॾे तव्हां मुतवजे थियो के का ॻाल्हि चवणी आहे को कमु चवणो आहे परवेज़ भाई खे मूंखे हिकिड़ो कमु चवणो आहे त भाउ हलूं था मातरी जी बाज़ार में उते हे शयूं वठणियूं आहिनि हाणे हे कन कयो मूं ॾे वेठो आहे जो परवेज़ जो ध्यानु मूं ॾे आहे त मां साईं का ॻाल्हि चवे थो मूंखे सम्झणी आहे हिन खे छॾे मां वरी हिन सां ॻाल्हायां वरी थोरी ॻाल्हि चवी वरी हुन सां ॻाल्हायां
हिन खे कावड़ लॻी ॻाल्हाए मूंसां को साईं कमु मूंखे थो चवे ऐं वरी अध में ॻाल्हि छॾे हुन सां थो ॻाल्हाए हुन सां थो ॻाल्हाए। तव्हां जॾहिं दुआ घुरंदा आहियो न, दुआ में बि इहो मिसाल सम्झाइण जे लाइ हूंदो आहे। दुआ माण्हू घुरे थो हाणे अलाह ॾे मुतवजह आहे, रब जी रहमत तव्हां ॾे माइल आहे, तव्हां अलाह जी रहमत जे लाइ मुंहुं खयो बीठा आहियो छा? ओॾी महिल वरी सोचो दुआ में फिलाणो कमु कीअं थियो, फिलाणो कमु कीअं थियो, तसवुर ॿिए पासे लॻो पियो हुजे, ध्यानु ॿिए पासे लॻो पियो हुजे, दुआ पूरी ईअं अर्ज़ु न कयो, बसि सखणी अधूरी दुआ घुरी, ॼण ॿार हुयो उहो ॿार लाथोसीं, न मुतवजे थी तवज्जो सां रब जी ज़ात ते यकीन रखे, अल्लाह खे कारसाज़ मुश्किल कुशा मञी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पंहिंजो कारसाज़ मञो, पंहिंजे मोहताजुनि लाहिण वारो मञी ऐं चओ मुंहिंजा मौला तुंहिंजा खज़ाना वसी आहिनि, तूं ॾियण वारो आहीं, तो वटि खोट न आहे, तूं अर्ज़ु अघाइण वारो आहीं। पोइ दुआ घुरो, इहो यकीन रखो मां अर्ज़ु कयां पियो, रब ॿुधे पियो, अता करे पियो। इंशा अल्लाह दुआ जा हथ तव्हांजा मुंहं ते कोन घुमंदा, अॻ में अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल फरमाए। दुआ मुकमल थियण खां अॻ में ऐलान थी वेंदो हिनजी दुआ क़बूल आहे। यकीन सां दुआ जेका घुरी वञे दिल से जो निकलती है, असर रखती है पर नहीं कुव्वत परवाज़ रखती है। जेका दिल मां दुआ घुरी वञे, जेका दिल मां कढी वञे, उहा दुआ क़बूल थींदी आहे। ऐं अल्लाह जो क़ुरान फरमायो आहे वई यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। तव्हांखे जेका मुसीबत पहुचे थी न, केरु आहे काशिफ लहू, केरु आहे उनखे लाहिण वारो, इल्ला हू, हिकिड़ो अल्लाह ई आहे। उहो अल्लाह ई आहे जेको मुसीबतूं लाहींदो आहे। रब्बी लाहिण वारो आहे जेको अल्लाह खे यकीन सां छाणे रहंदा था सॼो। दुआउनि जे रद्द थियण जो सबबु अदम यकीन आहे। यकीन सां दुआऊं घुरो, अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब असांजी हड़नी दुआउनि खे शर्फ़ क़बूलियत नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला या अल्लाह असांजी दुआऊं क़बूल फरमा, इल्तिजाम क़बूल फरमा, दुनिया जी मुसीबतुनि खां महफूज़ फरमा, दर्दन कर्ज़न मर्ज़न खां निजात अता फरमा। मुंहिंजा मौला दुआउनि जी क़बूलियत जो तो अल्लाह वटि हिस्सो आहे। मुंहिंजा मौला तूं ई दुआऊं क़बूल फरमाईंदो, तूं ई सॾ सुणण वारो आहीं, तूं ई इल्तिजाऊं क़बूल करण वारो आहीं, तूं ई खज़ाननि जो मालिक आहीं, तूं ई अताउनि करण वारो अल्लाह आहीं। तोखां सिवा को असांजो मावा ऐं मलजा नाहे, को असांजो दुआऊं क़बूल करण वारो न आहे। मौला गैरत खे छॾे तो अल्लाह खां घुरण वारा बाना आहियूं। असीं मुवहिद तुंहिंजी तौहीद ते यकीन रखण वारा आहियूं। या मौला असां सभिनी जूं दुआऊं क़बूल फरमा। इफ्तारी जो वक़्तु क़रीब आहे, हिन वक़्तु तूं दुआऊं क़बूल फरमाईंदो आहीं। मुंहिंजा मौला असांजी दुआउनि खे क़बूल फरमा, इल्तिजाउनि खे क़बूल फरमा। जे बि दुआ ते आमीन चवनि था तन सभिनी जे दिलि जी मुरादुनि खे पूरो फरमा। असां सभिनी जा जाइज़ मक़सद मतिलब पूरा फरमा, दीन में इज़ाफ़ो फरमा। मुंहिंजा मौला दुनिया में मोहताजुनि खे ख़तमु फरमा। असांजे हथनि खे ख़ैरनि जे आबो फैलाइण खां बचाए जां, रिज़्क़ रोज़ी जी कुशादगी अता फरमा। जेको ॾिनो अथई उन में बरकतूं नाज़िल फरमा। तंगियुनि तंग दस्तियुनि खां महफ़ूज़ रखजां। मुंहिंजा मौला मुसीबतुनि खां असां तुंहिंजी पनाह घुरूं था, दुनिया जे मसाइब खां तुंहिंजी पनाह घुरूं था, क़ब्र जे अज़ाबनि खां निजात अता फरमाए जां, हशर जे बाहिनि ऐं हिसाबनि खां तो अल्लाह जी पनाह घुरूं था। जा मौला मुस्तफ़ा करीम सां गॾु जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। सल्लल्लाहु अलैहि व सल्लम।